सचो सतराम। पाठ साहब संत सतराम धाम बुआ रायपुर जी इन प्यार भरी भूमि थे उन सचे साईं जी रामत पाए रहे आज सोड़े शुभ अवसर ते सभी भावरन बहनरुन ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभ कामनाओं ऐं वादा असां जॾहिं बि उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं तव्हांजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे ख़ुशियुनि सां भरणु पंहिंजी ज़िंदगी खे बहितर अंदाज़ सां जीअणु छाकाणि त असां इंसान जेके बि आहियूं इहो असांजे हथ में हूंदो आहे असां पंहिंजी ज़िंदगी खे कीअं जीऊं जेकॾहिं असां थोड़ो पाण खे संभाले करे हलंदासीं त पोइ चहिरो बहकी उथंदो आहे जेकॾहिं थोड़ो पाण खे न संभाले सघंदा आहियूं त पोइ असांजो दिमाग़ सदाई घुमंदो रहंदो आहे छाकाणि त मालिक असां सभिनी खे उहा रहमत बख़्शी आहे त जीअं असां चाहियूं तीअं थींदो ऐं पोइ असां इंसान जेके बि आहियूं जॾहिं असांखे कंहिं क़िस्म जो कोई पावर मिलंदो आहे त पोइ कॾहिं असां संभाले सघंदा कॾहिं न संभाले सघंदा जेको पावर असांखे न हूंदो आहे असां चाहींदा आहियूं त उहो पावर मूंखे मिले जेके पावर जो मिसयूज़ करनि था मां उनखे बहितर कंदो पर जेके पावर हूंदो आहे पावर मिलण खां बाद उहो पंहिंजे पावर जो इस्तेमालु सही नमूने कंदो आहे पर ॿिए खे सही लॻे या न लॻे जीअं असां पंहिंजे घर में ॾिसंदा आहियूं जेसि ताईं असां नंढा हूंदा आहियूं असां पुट हुजूं असां न्याणियूं हुजूं या असां नुंहं हुजूं जॾहिं असां पुट न्याणियूं या नुंहं हूंदा आहियूं त पोइ असां चऊं या न चऊं लेकिन कॾहिं कॾहिं अंदर में वॾनि खे कोसींदा रहंदा हुआ हरू असांखे कंट्रोल कंदा आहिनि हरू असांखे चवंदा आहिनि हे न करो ही न करो असांखे वञण जी रोकींदा आहिनि असांजे काफ़ी क़िस्म जूं पाबंदियूं लॻंदा आहिनि असांजा ॿार त न हूंदा आहिनि चवण ते रखूं काफ़ी चीज़ूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे पसंदि न हूंदियूं आहिनि पोइ कॾहिं असां उहे उबते नमूने कंदा बि आहियूं पर ज्यादातर न कंदा आहियूं असां वॾनि जी मुराद कंदा आहियूं पर असांजो अंदर हलंदो रहंदो आहे जॾहिं असांखे पावर न हूंदो आहे असां वॾनि खे कोसींदा आहियूं असांखे छो इहो कंट्रोल कयो थो वञे पर जॾहिं असां ॾिसंदासीं जॾहिं असां पाण पीउ
मां या ससा थींदा तो उन वक़्तु उहे सभु चीज़ूं उहे अपनाईंदा आहियूं जेके असां ते वॾनि न अपनाई। सभु पावर उहे हलाइण जी कोशिशि कंदा आहियूं जेके असां ते वॾनि हलाया। उन वक़्तु असांखे इहो यादि न रहंदो आहे इहा चीज़ असांखे पसंदि न हुई। पोइ वरी असां ओढ़ाई थी वेंदा आहियूं जहिड़ा असांजा उहे हुया। छाकाणि त जॾहिं पावर मिलंदो आहे त पोइ हक़ीक़त में असांखे पावर सां गॾु फर्ज़ ऐं अमल में ओतिरो गॾु मिलंदो आहे। जेसिताईं पावर न आहे असां लापरवाह बेपरवाह थींदा। हर वक़्तु इस्तेमालु थो थिए पर जेके पावर हूंदो उनखे मजबूरी हूंदी जेको वॾो हूंदो भई सभिनी खे सही नमूने हलाए। हक़ीक़त उन वक़्तु असांखे सही ऐं ग़लति जो पतो पवंदो आहे ग़लति छा आहे सही छा। साॻे नमूने असां जेको उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं इन्हनि संतनि महात्माउनि देवनि अवतारनि जे द्वार ते ईंदा तो सिर्फ़ु इन करे जीअं असांखे सही ऐं ग़लति जो पतो पवे। कॾहिं असांखे सही ऐं ग़लति जो पतो न हूंदो असां ग़लति खे बि सही सम्झी करे वेही रहंदा आहियूं पर ग़लति असांखे सकून न ॾींदो आहे सही असांखे सकून ॾींदो आहे। ग़लति असां ज़बरदस्ती कंदा आहियूं सही हक़ीक़त में असांजे अंदर खे बहितर जॻाए करे रखंदो। जीअं कुझु चोर चोरी करण विया पिया रस्ते में हिकिड़ो साधू मिलियो जेको कुटिया में वेंदो। हाणे साधू कुटिया में वेतर के कुझु हुयो ई न हिकिड़ो लोटियो या करबंदसि ऐं ॿियो हिकु का गिंदी हूंदसि कोई चादर हूंदसि ॿियो कुझु हुयो न। सोचियो पहिरियों मिलियो आहे पहिरियों इनखे पूरो आहे न कुझु मिलियो कोन चोरी में तो साधू खे चई हाणे ॿियो त थी कुझु कोन सभु अकेलो वेठो आहे तोखे मिलंदो कुझु न आहे तंहिंजे करे हाल तोखे चोरी ते गॾु वठी हलंदो असां सां चोरी ते हल। साधू चयुसि हाणे मां चोरी को छा ॼाणा मूंखे पतो बि कोन्हे हाणे चोरी खे मां छा कंदो चए उहे कम जो त आहे कोन अथी कुझु कोन मिलंदो कुझु न जेको सामान खणंदासीं तोखे खणाईंदासीं इन करे हलो साधू खे ज़बरदस्ती खयूं। हाणे जीअं विया हिकिड़े घर में दाख़िल थिया हिकिड़े खे ॿाहिरि बि आयूं ॾिस कोई अची न वञे ॿिया हुआ अंदरि साधू खे गॾु वरिती विया। हाणे हो सामान गॾु पिया करनि साधू चयो तव्हां मूंखे त पतो आहे कोन मां छा करां मां वेठो आहियां मां जेसिताईं घुमंदो पियो मां छा कयां ऐं साधू जीअं घुमे पियो हाणे ॾिस कुदरती घर में मंदरु हूंदो ई आहे तो साम्हूं घर में मंदरु हो नंढो थियसि साधू वीचारे हे पंहिंजो कमु करे मां पंहिंजो घर में मंदरु आहे हुते पूजा करे वेठा मां पूजा थो कयां। हाणे वियो त राति जो उन्हनि भॻवान खे जो सुम्हाए करे जीअं थींदो आहे दर्शन बंदि कयो हलो हाणे जो भॻवानु सुम्हियो पियो आहे हाणे प्रभात बि थी आहे भॻवान खे उथाइण जी महिल थी आहे भॻवानु जाॻे त पोइ मां साधू खे ॾिठे करे भॻवान खे उथायां त सही सनानु करायां पोइ प्रसाद त हुजे न हेॾे होॾे ॾिठे प्रसाद बि कोन लधो आख़िर चइण पर हाणे भॻवान जो उथाइण जी महिल आहे हो पंहिंजो कमु करे मां पंहिंजो कमु करां आख़िर भॻवान खे उथाइण जे लाइ हे हुते वेठो ॾिठे सामान ऐं ताल बि पिया शंख बि पियो अगरबत्ती बि पयूं हाणे भॻवान खे उथाइण जे लाइ पहिरियों त नाद कया न पोइ भॻवान खे उथायो ऐं शंख खणी करे ज़ोर सां वॼाइण शुरू कई। हाणे जीअं हुन ज़ोर सां शंख वॼाइण शुरू कयो हाणे भॻवानु उथियो न उथियो पर घर वारा सभु उथी विया जेके हुया। हाणे जीअं घर वारा उथिया सभु आया हाणे कंहिं भॼाइण जी कई कंहिं कुझु कयो सॼे घर में पोइ पइजी वियो। हाणे चोर त जेके पकड़िया जेके पिया
साधु खे अची वेंदो साधु चइबो मुंहिंजो कोई कमु आहे न मां त मुंहिंजो पंहिंजो कमु करे मां चयो मां पंहिंजो कमु करां मूंखे वठी आया जेके उन्हनि खे पतो उन्हनि खे चोरी त उन्हनि खे पतो मां त पंहिंजो जेको कमु उहो कयो ऐं वरी जेके हाणे ॾिसी करे हिकिड़ी माई खड़ी उनखे भॻवान थियो आहे हाणे थोरो प्रसाद खड़ी आहे तो प्रसाद खणी सॼो घर बि ऐं उहे चोर बि जेके पकड़िया उन्हनि खे बि उन गॾु भॼन में विहारे छॾियो ऐं पोइ जेको सुकून में शांति में सभिनी भॼन कीर्तन कयो त एतिरी चेंज आई जो सभु कुझु चोर जी नियत में बदिलजी वई सभु माहौल बहितर साॻिए नमूने जॾहिं असां मंदर खां ॿाहिरि हूंदा असांखे केतिरा ई चोर काॾे जो काॾे खणी वेंदा आहिनि कॾहिं कहिड़ा ख़्याल ईंदा कॾहिं कहिड़ा वीचार ईंदा कॾहिं कहिड़ा विकार ईंदा कॾहिं केतिरी खोपड़ी घुमंदी पर जीअं असां मंदर में ईंदासीं उते जेको बि सचे साईं जी रहमत खे ॾिसंदासीं उनजे जीवन खे ॾिसंदासीं संदेश निर्देश उपदेश खे ॾिसंदासीं पंहिंजो पाण खे उन माहौल में ॾिसंदासीं त पोइ असांजो पूरो जीवन बदिलजी वियो असांजा वीचार सभु कुझु बदिलजणु शुरू थी विया आहिनि इन करे असां ॾिसंदासीं जॾहिं असां उन सचे साईं जी रहमत में वेंदड़ हूंदासीं असांजे जीवन में काफ़ी बदलाव आयो ऐं बदलाव जो असर असांजे जीवन ते इहो पवंदो आहे असां अॻु में हूंदासीं काॾे घुमंदासीं पीअंदासीं काॾे वेहींदासीं खाईंदासीं पंहिंजी मनमस्ती कंदासीं जॾहिं असां ॾिसंदा आहियूं पंहिंजी मनमानी कंदा आहियूं पंहिंजी मर्ज़ी सां ख़र्चा कंदा आहियूं त पाण बि परेशान हूंदा आहियूं ॿार ऐं घर में परेशान हूंदा आहिनि न असां ॿारनि जी टाइम ॾेई सघंदा आहियूं न ॿारनि जी परवरिश करे सघंदा आहियूं केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजे खाधे पीते जे करे न पंहिंजो घर संभालींदा आहिनि न ॿार संभालींदा आहिनि न ॿारनि जी पढ़ाई संभालींदा आहिनि सॼो घर परेशान थी वेंदो आहे पर जेकॾहिं असां गहराई सां ॾिसूं असां सिर्फ़ु हिकु ॾींहं जो थोरो पंहिंजो पाण ते ग़लति ख़र्चो बचायूं असां हिकु ॾींहं जे ख़र्चे बचाइण सां पंहिंजे ग़लति ख़र्चे बचाइण सां असां सॼे घर सां ख़ुशी सां सभु कुझु खाई पी खिली ऐं मुस्कुराए सघंदा आहियूं घर खे मुस्कुराए त जेको असांजे घर जो असांजे माहौल जो जेको उबतो असरु आहे उहो सिर्फ़ु असां हिकिड़े जी ग़लती जे करे कोई हिकिड़ो माण्हू ग़लति हूंदो आहे सभु कुझु ग़लति थी वेंदो कॾहिं कोई वॾी ग़लती कंदो आहे कॾहिं को ॿार ग़लती कंदो आहे अजायो सभु कुझु उॾाए छॾंदो ग़लति पासे वेंदो तंहिंजो सभु कुझु ख़तमु थी वेंदो पर जॾहिं उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा उहो थोरो थोरो पंहिंजे पाण खे असां सही लाइन ते खणींदा आहियूं असांजो सभु कुझु बहितर थी वेंदो छाकाणि त उते उहो शंख वॼंदो आहे नाद वॼंदो आहे हक़ीक़त में असांखे जाॻाए रखंदो आहे असांखे सम्झंदो आहे असां अकेला खायूं असां बि टेंशन में हूंदासीं असांजो घर बि परेशान हूंदो असां ओतिरे ख़र्चे खां घटि में सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि सां गॾु खायूं असांजो चहिरो बि बहकंदो आहे असांजो घर बि मुरकंदो आहे सदाईं ख़ुशंदो आहे असांजो जीवन बहकी उथंदो आहे तंहिंजे करे थोरी सी असांखे हल्की चेंज करणी पवंदी आहे ॿियो कुझु बि न हूंदो असांजे घर में हूंदो सभु कुझु असां वटि हूंदो सभु कुझु आहे सिर्फ़ु असांजो इस्तेमालु छा असां उन सचे साईं जी रहमतुनि में वेंदा आहियूं हर रोज़ असां हिकु धाम शुरू थियो ईंदा आहियूं या हाणे चालीहो कयूं सभु कुझु हलियो पए असां ॾिसंदासीं
जेतिरो टाइम असां हिते हुयासीं, अगरि हिते न हुजूं ॿाहिरि हुजूं, असां कुझु खाधे पीते में हूंदासीं, कंहिंजी गिला कंदासीं, कंहिंजी शिकायत कंदासीं, कंहिंजी मज़ाक उॾाईंदासीं, कंहिंजी इज़त उछालींदासीं, ग़लति पासे वेंदासीं। पर जॾहिं उहो थोरो टाइम बचाए करे असां हेॾे आयासीं, त पोइ हिकु असां गिला, अजाई पचार, अजाई ॻाल्हि, अजाई घुमण खां छुटियासीं। ऐं ॿी चीज़, न सिर्फ़ु ज़ीरो थियासीं, हिते अची करे मालिक में आयासीं, नेम ध्यानु सिमरन शेवा सत्संग सभु कुझु हुयोसीं। पोइ असांखे एतिरो पॉज़िटिव करे छॾियो कि असांखे नेगेटिविटी खां निकिरी करे पॉज़िटिव थी वियासीं। असां गिला जी जॻह ते मालिक जी रहमत खे यादि कयोसीं। सॼो चहिरो सदाई प्यार ऐं मोहबत सां बहकंदो रहंदो। असांजी उथी वेठी हुजे, असांजा ख़र्चा हुजनि, असांजो अंदाज़ हुजे, असांजो तौर तरीक़ो हुजे, असांजो सभु कुझु बदिलजी वियो। असां साॻियूं असां ॿारनि खे कुझु ग़लति सेखारियूं या सही सेखारियूं, ॿार सॼी पूरी ज़िंदगी उन चीज़ खे असांखे वापसि करे ॾींदा। असांजा ॿार ईअं हूंदा आहिनि जीअं असां पाण असां पंहिंजी ज़िंदगी में जेतिरो टाइम, जेतिरा साल पंहिंजे बचपन जी ख़ुशी जा ॾींदासीं, ओतिरो ई असांखे पंहिंजी ज़िंदगी, पूरी ज़िंदगी मोटाए करे ॾींदी आहे। असां ॾिसंदासीं, असां पंहिंजी पढ़ाई खे ॾिसूं, जेकॾहिं असां प्राइमरी पढ़ंदासीं, असां पंहिंजी ख़ुशी जा 5 साल ॾिनासीं, असां प्राइमरी पढ़ाई कईसीं, मथे असां न पढ़ियासीं, त 100 साल ताईं ज़िंदा रहूं, असांजी सोच ऐं असांजा अमल, असांजी एजुकेशन प्राइमरी वारी रहंदी। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी जा 10 साल पढ़ाई खे ॾिनासीं, त असां पूरी ज़िंदगी मैट्रिक पास कंदासीं। असांजी सोच, असांजा सर्टिफिकेट, असांजा अमल, असांजो स्टेटस ओड़ो रहंदो। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी जा 14 खां 20 साल ॾिनासीं, त पोइ असां पूरी ज़िंदगी पोस्ट ग्रेजुएट या ग्रेजुएट रहंदासीं। जेतिरा शुरूआती साल असां ॾिनासीं, उहो जेसि ताईं ज़िंदा हूंदासीं, असांजो स्टेटस, असांजी उथी वेठी तौर तरीक़ो, ॻाल्हाइण अंदाज़, सोच अमल, सभु कुझु असांखे पूरी ज़िंदगी वापसि करे ॾींदो। पहिरियां साल असां जेके ॾींदासीं, पूरी ज़िंदगी असांखे ओतिरो ई ॾींदो। साॻिए नमूने असां पंहिंजी ज़िंदगी जे ॿारनि खे जेतिरो वक़्तु शुरू में उन सचे साईं जी रहमत में आंदोसीं, उनखे गुण, इख़लाक़, किरदार जेके मिलिया, जेके संस्कार उनखे जेके शुरू में मिलिया, तो हमेशह असांजा ॿार गुणवान ऐं संस्कार हूंदा। पूरी ज़िंदगी असांखे इज़त, शान, मान, बहितरी ऐं ख़ुशी ऐं ख़ुशहाली सदाई वापसि करे ॾींदा। उनजो चहिरो सदाई बहकंदो रहंदो, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो। पर जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि जा शुरूआती कुझु वक़्तु उहे चङे पासे न आंदोसीं, सचे साईं जी रहमत में न आंदोसीं, ऐं उहो हिकु दफ़ो किरदार, इख़लाक़ उहे सिखियो न, त पोइ अगरि उहो मुंहिंजो पेर करे कंहिं ग़लति पासे वियो, तो सॼी उमिरि असां वरी उनजे लाइ परेशान रहंदा, सदाई उनखे कोसींदा रहंदा। पोइ चऊं ॿार में मुराद न आहे, हे न आहे, सम्झंदा न आहे, कंदा न आहे। हक़ीक़त में असां उनखे बचपन में सेखारियोसीं, उहो माहौल ॾिनोसीं कोन। जेके असां शुरू में ॿारनि खे बचपन में ॾींदासीं, उहो असांखे सॼो वापसि करे ॾींदा। शुरू में न ॾिनोसीं, असांखे वापसि न मिलंदो। तंहिंजे करे असांजा ॿार बि तॾहिं सही थींदा
जॾहिं असां वरी पंहिंजो टाइम पाण ॾींदासीं, पाण उन सच साईं जी रहमत में वेंदा, पाण वेंदासीं त ॿार असांजा ईंदा गॾिजी करे। इन करे असां पंहिंजे वॾनि खे ॾिसंदासीं, जेके वॾा हुया, असां जेके ॿार हुआसीं, जेतिरा ई वेंदा नंढड़े कॾहिं हंज में खणी वेंदा, कॾहिं आंगुर खां वठी वेंदा, कॾहिं पोयां वठी वेंदा। पोइ शुरू में जेको मंदरु वियासीं, संस्कार सिखियासीं, अॼु ताईं असांखे सभु पंहिंजा संस्कार पूरा हूंदा आहिनि। असां चवंदा आहियूं असांजा ॿार जेके नी उहे मंदर न ईंदा ॿियनि पासनि ॾींहुं, एक्चुअली असां उन्हनि खे वठी न आया हूंदासीं। असां शुरू में उन्हनि खे उहो माहौल न ॾिनो, शुरू में असां उन्हनि खे थोरो बि माहौल ॾियूं आहे, असांजे ॿारनि खे कॾहिं शिकायत न रहे आहे। छाकाणि त उते पहुचण खां बाद उहो जेको शंख वॼंदो आहे, जेको नाद वॼंदो आहे, यानी जेका उते रहमत मिलंदी आहे, जेका ॼाण सम्झ मिलंदी आहे, हक़ीक़त में असांजी पूरी नेगेटिव असांखे जाॻाए करे रखंदी आहे, असांजी निंड में जो उथाईंदी आहे। जेको असां गहरी निंड में हूंदा आहियूं, नेगेटिविटी जी निंड हूंदी आहे, मनमानी जी निंड हूंदी आहे, पंहिंजी सोच जी निंड हूंदी आहे, पंहिंजे वीचारनि ख़्यालनि जी निंड हूंदी आहे, असांखे उबता ख़्याल ईंदा आहिनि। त पोइ जॾहिं उहो नाद वॼंदो आहे, त पोइ जीअं ई घर वारा जाॻंदा आहिनि, असांजो अंदरि जाॻंदो आहे, चोर सभु भॼी वेंदा आहिनि। जेके बि आहे चोर भॼण जी कंदा आहिनि या शरीफ़ थी करे वेही रहंदा आहिनि, हिकिड़ो कमु ज़रूरु कंदा, यानी ग़लति ख़्याल बदिली करे सही थी वेंदा। वेहण जो मक़सदु इहो हूंदो आहे। ऐं जीअं ई असांजा वीचार ख़्याल सही थिया, त पोइ असां जीअं ई सचे साईं जी रहमत में आयासीं, हुनजे नाम ध्यान सां जुड़ियासीं, त पोइ असांजो जीवन सदाई बहकंदो, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो, सदाई भरियल रहंदो, सदाई ऊचो रहंदो। ऐं सचे साईं जे जीवन खे हुनखे ॾिसंदासीं त जेके जेके आया, कहिड़े कहिड़ा बि हुया, कीअं बि हुया, चङा बि आया, मंदा बि आया, बहितर बि आया, ख़राब बि आया, पर जंहिं हिकु दफ़ो दर्शन कयो त वरी हमेशह जे लाइ चङा थी विया। हिकु दफ़ो आशीर्वाद वरिती तो हमेशह जे लाइ उहे ऊचाई खे छुए ऐं बहितर थिया। तंहिंजे करे असांखे सोच बदिलाए जीअं साईं जन उहो प्रोग्राम ते विया, उते हिकिड़ो नौकर हो, अञा बचपन में, एतिरी वॾी उमिरि बि कोन आहे, जीअं कोई गुरबत हूंदी आहे माण्हू नौकर कंदो आहे, उन चोरी कई पंहिंजे मालिक जी। मालिक उनखे ठीकु ठाक मार ॾिनी, कुटियो, जेके बि हुन थी सज़ा ॾियईं उनखे। कुदरती कुझु ॾींहं पोइ साईं जन जो उते वञणु थियो, त जीअं विया तो छोकिरे खे न कढी छॾियो, वीचारे खे वैसे रोटी बि ॾुखी, त जीअं आयो त पोइ साईं जन अची पिया, साईं मूंखे आहे कोई कोन घर में, मां बि तव्हां सां हलां। जॾहिं आयो राणकी साहिबु रहियो सचे साईं जी रहमत में, उन ध्यान, शेवा, सिमरन, भक्ति सब में आयो, तो जॾहिं पाण भक्ति वग़ैरह सभु, त पोइ साईं जन किथे बि मोकिलणो हूंदो कंहिंखे मोकिले था वञो थी चओ। कुदरती हे बि जॾहिं चङो थियो, चङा साल बि थी विया, हे बि पंहिंजे शहर में साईं जन खे मोकिले, वञी भक्ति होॾे करे आ, प्रोग्राम हुयो हुनखे मोकिलियो। जीअं विया त हिन भक्ति एतिरी सुठी कई, सत्संग एतिरो चङो कयो कि सभु जीअं थींदा, भई कोई रोटी चवंदो, कोई पाणी चवंदो, हिनखे उहो सेठ में वठी वियो ऐं उन बि जी चङे नमूने इज़त कई, सुठे नमूने ते मान मर्यादा पूरी कई। उन पुछुसि तव्हां असल किथे या कीअं रहंदा हो, चयो मां उहो साॻियो ई आहे जंहिंखे तूं कुटे करे चोरी में ॾेई करे वापसि कयो। त जॾहिं हो ॿाहिरि हो, उन केतिरी कमियूं, केतिरा अवगुण ख़राबियूं, जन चोरी जंहिंजे घर में थी ओॾी कई, जॾहिं हू पंहिंजी सोच सां हो, तो केतिरो बदनाम थियो, कहिड़ो कुटियो, केतिरो कुझु थियो, केतिरा लफ़्ज़ खाधा हूंदा आहिनि, पर जॾहिं सचे साईं जी रहमत में आयो ऐं संवरजी करे वियो,
त पोइ हुनजी केतिरी इज़त थी किथे पहुतो असां अंदाज़ो लॻाए सघूं था। तंहिंजे करे जॾहिं असां उन सच साईं जी रहमतुनि में ईंदा त उनजो मक़सदु आहे असां पंहिंजो पाण खे संवारण, असांजी सोच, असांजो जेको बि कुझु आहे, असांजो अमल, असांजी हालत, ऐसो पैसो पदार्थ जेको बि आहे, असांखे मालिक आज़ादु छॾियो आहे, कहिड़े नमूने बि इस्तेमालु कयूं। असांजो जीवन आहे उनमें बि असां आज़ादु, असांजी ज़बान आहे उनमें बि असां आज़ादु, कंहिंखे उबता लफ़्ज़ ॻाल्हायूं या सुबता लफ़्ज़ ॻाल्हायूं। असांजो खाधो पीतो उनमें बि आज़ादु, सही खाऊं या ग़लति खाऊं, सही पीऊं या ग़लति पीऊं, उनमें बि असां आज़ादु। असां काॾे वञूं, चङे पासे वञूं या मंदे पासे वञूं, उनमें बि असां आज़ादु। असां पंहिंजो पाण खे जहिड़े नमूने चाहियूं असां आज़ादु। असांजी मर्ज़ी आहे, असां वटि पैसो आहे, असां चङे पासे ख़र्चूं या मंदे पासे ख़र्चूं, असां आज़ादु। असां उन पैसे सां किथे नाली में किरिया पिया हुजूं या पंहिंजे घर सां गॾु असांजो चहिरो महकंदो रहे, असां ख़ुशि ख़ुशहाल रहूं, सॼे घर खे संभालियूं, तॾहिं बि असां आज़ादु। असांजी मर्ज़ी आहे, असां जेको बि कयूं, लेकिन जेको कुझु कंदासीं उहो असांजी ज़िंदगी खे ठाहींदो। अगरि नाली में किरंदासीं त असांजी इज़त छा हूंदी, अगरि घर सां बहकंदासीं त असांजी इज़त छा हूंदी, असांखे ग़लति पासे वेंदासीं असांजी इज़त छा हूंदी, असांखे दान पुञ चङे पासे रहमत में लॻाईंदासीं असांजी इज़त छा हूंदी। असां किथे गिला सां वेही करे कंहिंजा गिला जा घांघा भरंदासीं, असांजी इज़त ऐं पाप छा हूंदो। असां उन सचे साईं जी रहमत में ईंदासीं, असांजा पुञ ऐं आसीस, असांजी सोच केतिरी बदिलवी हुजे छा हूंदी। तंहिंजे करे मालिक असांखे आज़ादु बनायो आहे, लेकिन संभालणो असांखे पाण खे आहे, बनाइणो असांखे पाण खे आहे। ऐं उहो नाद वॼंदो उन सचे साईं जी रहमत सां। जिते वया सभु चोर, साधू बि त चोरनि सां गॾु हो, पर हो साधू जे पहुतो उन मंदर खे पसंदि कयो। ॿियनि सभिनी ॿिया घणा त उहे हुया जेके चोर हुया, साधू त हिकिड़ो सभु रस्ते में हथा आहियूं। लेकिन जेके चोर हुआ साधू जे हिकु नाद ते सभु भॻा। भॻवान जाॻियो न जाॻियो, लेकिन घर जाॻियो। साॻे नमूने मालिक जी रहमत में आयासीं, जॾहिं असांजी रहमत में आयासीं, उनजो ज्ञान सम्झ ज्ञान, असांजो उपदेश, उनजो संदेश, उनजो दर्शन, उनजो रहमत पातोसीं। ॿियो कुझु थियो न थियो, लेकिन असांजो अंदरि जाॻियो, अंदरि जाॻियो त बाक़ी बुराइयूं सभु ख़तमु थी वेंदियूं। असां जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियो, उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे सचे साईं जी रहमत में रहणु सेखारे थो, उनजी आसीस खे पंहिंजे जीवन में आणणु सेखारे थो। जॾहिं जॾहिं उनजी रहमत खे पंहिंजे जीवन में आणींदा, अॻु में असां बेशक केतिरियूं बि ख़राबियूं हुजनि, कमियूं हुजनि, असां केतिरो ई चोरी में कुटिजूं, पूरा पाप कयूं, असांजे मथां मार पवे, पर जॾहिं सचे साईं जी रहमत में ईंदा आहियूं त पोइ सभु कमियूं ख़तमु थी करे, जिते असांखे मार पवंदी आहे उते असांखे भाग लॻंदो आहे, उते इज़त ऐं शान मिलंदी आहे, असांजो सभु कुझु बहितर थी वेंदो आहे, सभु कुझु चङो थी वेंदो आहे। सो अॼु प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्लाह जा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे, जे प्यार प्रेम श्रद्धा सां उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं, शल उन उमंग ऐं उत्साह सां जे वचन उनजी रहमतुनि खे पंहिंजे जीवन में अपनाए शल सदाई बहकंदा रहो। सो अॼु प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी प्यारनि जन सत्संग जो आयोजन कयो, उनमें कंहिं क़िस्म जी शेवा कई, ऐं जेके जेके धाम ते शेवा करे रहिया आहिनि, अचनि था ईंदा रहंदा, या सभु मिली करे जहिड़े नमूने तव्हां सभु पूरी शेवा में शामिल हो, सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम
राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाएं वादा सचो सच सच